सिंध जे ॿियनि शहरनि जी झंडूमरी में बि करबला जे शहीदनि ऐं हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम संदसि 72 जानसारनि जी ॾिनल क़ुर्बानीयुनि खे भेटा पेश करण जे सिलसिले में ॻोठ बारखान मीडिया जी मरकज़ी इमाम बारगाह तां मातमी जुलूस बरामद कयो हो। जुलूस में शरीक अॻवाननि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असांजी ज़िंदगी में असां खां ई अॻु में आज़ादारी असांजे बुज़ुर्गनि अलाए कंहिं वक़्त खां वठी उन आज़ादारी वाइननि जे ज़माने खां बि आज़ादारी हलंदी अचे पई ऐं तंहिंखां पोइ त अल्हम्दुलिल्लाह अॼु उहा आज़ादारी उरूज में पहुती। अॼु बि मजलिस मरकज़ी इमाम बारगाह खां मजलिस खां बाद जुलूस बरामद थियो आहे। चलम जुलूस सॼी दुनिया में अॼु चलम आहे, अरबिन मलाई पई वञे ऐं असां वटि जेको इंतिज़ामिया तमामु सुठो ताबन कयो आहे। सफ़ाई सुथराई लाइ बि इंतिज़ामिया भली ताबन कयो आहे, इंतिज़ामिया सुठो ताबन करे रही आहे। हीअ जुलूस क़दीम जुलूस आहिनि, हिननि जुलूसनि में अमन अमान रहे। कोई बुलाएगा सूरत हुसैन की, कब तक कोई बुलाएगा सूरत हुसैन की, कब तक रहेगी दिल में कदूरत हुसैन की। ये तमाम पुरानो जुलूस है। ये तकरीबन को 70-80 साल पुरानो जुलूस है जो मरकज़ी इमाम बारगाह में थींदो ऐं मुख़्तलिफ़ इमाम बारगाह थींदो वरी मरकज़ी इमाम बारगाह में इख्तिताम पज़ीर थींदो। अहिड़े रंग में भेण कयो चल दुख भेण जा ॿुधंदो रहियो आ, भा क़बर में रोवंदो रहियो आ। जी नाज़रीन, अज़ादारनि जा तव्हां वीचार ॿुधा। कैमरामैन नासिर अब्बास मीडिया सां गॾु रज़ाली मीडिया सिंध टीवी न्यूज़ झंडूमरी।